असुल इंसान खे इंसान बणाइण वारी तालीम ख़ुदा जी आहे। जे ख़ुदावंद क़ुदूस जे इन तालीम जे मुताबिक़ ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तिर्ज़ ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासूं त पोइ इंसान सॾिबासूं ऐं पोइ कामयाब बि थी करे दुनिया में जो निकिरंदासूं। पर जेकॾहिं अलाह जी तालीम असां खां छॾाए वई ऐं दुनिया में असां पंहिंजे हाश हाश में लॻी वियासीं ऐं पैगम्बर जो तरीक़ो असां खां छॾाए वियो त पोइ अलाह ताला फरमाए थो ख़सर दुनिया वल आख़िरत, पोइ दुनिया बि वयव त आख़िरत बि हली वयव। पोइ अलाए की कल अनाम, पोइ दुनिया में ईअं इंसान इहो घुमे थो जीअं गॾ घोड़ा घुमनि था। बसि न हलाल जी ख़बर पवंदी, न हराम जी ख़बर पवंदी, न पाकाई जी ख़बर पवंदी, न पलीती जी ख़बर पवंदी, न हक़ जी ख़बर पवंदी, न नाहक़ जी ख़बर पवंदी, न अदुल जी ख़बर पवंदी, न ज़ुल्म जी ख़बर पवंदी। लिहाज़ा असां दुनिया जे अंदरि इन जे लाइ आया आहियूं त असां पंहिंजे रब खे सुञाणूं ऐं असां पंहिंजे रब साईं जे हुकमनि ते हलूं ऐं उन मुनिम हक़ीक़ी जा इनामात असांजे मथां जेतिरा आहिनि असां उन जा शाकिर थी करे दुनिया में जो निकिरूं। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जो ख़ालिक़ उहो आहे, मालिक उहो आहे ऐं फरमाईं त कुल्लुन इलैना राजिऊन, ऐं सभु मोटंदा बि असां ॾे। इन इलैना इयाबहुम सुम इन अलैना हिसाबहुम, सभिनी जो मोटण बि असां ॾे त सभिनी जो हिसाब बि असां वटि आहे। सो लिहाज़ा असांखे हिन मुआशिरे जे अंदरि उहे कम करणु घुरिजनि जंहिंसां रब राज़ी थिए ऐं अल्लाह तबारक व तआला जे फ़र्ज़नि जी अदायगी थिए ऐं ख़ुदाई अहकामात असां खां पूरा थियनि। जेकॾहिं ईअं हलिया वियासीं दुनिया में जऊं त पोइ ख़ुदा वटि सज़ा बि आहे, अज़ाब बि आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन लदैना अनकालम व जहीम व तामन ज़ा गुस्सतिन व अज़ाबन अलीमा। इहो सभु आख़िरत जे उन अज़ाब जो अल्लाह तबारक व तआला तज़किरो करे थो त पोइ असां वटि सख़्त में सख़्तु अज़ाब आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन खे दुनिया में असां अकुलु ॾिनोसीं, हवास ॾिनासीं, होश ॾिनोसीं, तालीम ॾिनीसीं ऐं मुरबी अंबिया अलैहिमुस्सलाम जहिड़ा उनखे इनायत फरमायासीं ऐं उन्हनि खे असां सघ बि ॾिनीसीं तालीम जे हासिलु करण जी। पर पोइ बि दीद दानिस्त आमदन ॼाणी वाणी मुंहिंजे फ़रमान खे पुठी ॾिनऊं ऐं मुंहिंजे मोकिलियल रसूलनि खे पुठी ॾिनऊं ऐं पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियऊं त अल्लाह ताला फरमाए थो त असां वटि उन्हनि जे लाइ तमामु ॾुखियाई आहे। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मां अलाह मुहबत उन्हनि ॿारनि सां कयां थो जेके मुंहिंजा फर्मा बरदार आहिनि। इन लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला ख़ालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा हिवला। अल्लाह फरमाए थो जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कयूं, फर्मा बरदार थी पिया, बेचया न थी पिया, शाकिर थी पिया, ना शाकिर न थिया। अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि जे लाइ असां वटि बाग़ात आहिनि ऐं उन्हनि जे लाइ वॾा मक़ाम आहिनि, हमेशह हमेशह उते रहंदा। ॿी जाइ ते फरमाई इन लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मां अलाह बि उन्हनि सां मुहबत कयां थो जेके मुंहिंजा फर्मा बरदार थींदा। सको पीउ जो पुटु हूंदो आहे, जेको नाफ़रमान हूंदो आहे त उन खां पीउ बि बेज़ार थी वेंदो आहे। पोइ नाफ़रमान बचो बि जॾहिं पीउ खे नथो वणे त पोइ ख़ुदा खे नाफ़रमान बानो कीअं वणंदो। तंहिंजे करे असांजे मथां हक़ु आहे त असां अलाह जा फर्मा बरदार बाना थी करे रहूं ऐं अल्लाह तबारक व तआला जे ॾिनल उन मोकिलियल रसूल जा फर्मा बरदार थी करे रहूं। तमामु भलियूं अल्हम्दुलिल्लाह नसीहतूं असांखे ॿुधायूं वयूं, तक़रीरूं काफ़ी आलमनि सगोरनि कयूं आहिनि ऐं असांखे सिर्फ़ु अमल जी ज़रूरत आहे। हाणे असांखे ज़रूरत इन शइ जी आहे, ॼाण मिली वई, इल्मु मिली वियो, इहे ॻाल्हियूं असां पंहिंजे दिलि में हंडायूं ऐं पोइ असां क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी बसर कयूं, बसि कामयाबु थी वेंदासूं। अल्लाह ताला फरमाए थो मन युतिअल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं बि मां अलाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मुंहिंजे मोकिलियल रसूल जी पैरवी अख़्तियार कई। हाणे असांखे ॾिसणो इन शइ खे आहे त अलाह जो हुकुम किथां मिलंदो ऐं रसूल जे तरीक़ो किथां मिलंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे दुनिया जे अंदरि अबा बाज़ारियूं हूंदियूं आहिनि, बाबा हितां तव्हांखे लूणु मिर्च मसालो इहे सभु शयूं मिलंदियूं, हितां तव्हांखे कपिड़ो मिलंदो, हितां तव्हांखे सोन जा ज़ेवर मिलंदा,
हितां तव्हांखे हे सामान मिलंदो वग़ैरह वग़ैरह, पेटियूं धेटियूं ऐं कपिड़ा लटा ऐं हर कंहिं जूं बाज़ारियूं आहिनि। बाबा हीअ बाज़ार हिन जी, हीअ बाज़ार हिन जी। पोइ जेकॾहिं असांखे अलाह ऐं अलाह जे रसूल जो तरीक़ो हासिलु करिणो आहे त पोइ दुनिया में असांखे आलिमनि जी करे लॻणो पवंदो। उन्हनि माण्हुनि खे जेके अलाह ऐं अलाह जे रसूल जे तालीम जा ॼाणू आहिनि, पोइ उन्हनि सां असांखे तालुक़ु क़ाइमु करिणो पवंदो, उन्हनि जी वेझड़ाई अख़्तियार करणी पवंदी, उन्हनि जी माइयत उन्हनि जी संगत अख़्तियार करणी पवंदी। इन जे करे फरमायूं त अलैकुम बिमजालिसिल उलमा, उलमा जे मजलिस खे लाज़िम करे वठो। भले अञा पंहिंजा दुनिया जा धंधा धाड़ी कयो, दुनिया जो कारोबार कयो, मुलाज़मत कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, संगत आलिमनि सां रखिजो। जेकॾहिं आलिमनि सां संगत न रखियव न त पोइ तव्हांखे हलाल खाइण बि नसीबु कोन थींदो, पोइ तव्हांखे हक़ ते हलण बि नसीबु कोन थींदो, पोइ तव्हां में इंसानियत जी हमदर्दी कोन पैदा थींदी, तव्हां में अमल जी तड़प पैदा कोन थींदी, तव्हांजो ईमान कमज़ोर थी वेंदो। पर जेकॾहिं आलिमनि सां मुहबत रखियव न त पोइ तव्हां जूं इहे सभु शयूं जेके बि आहिनि, तव्हां अक़ीदो बि सुधारे वेंदव, अमल जो बि इस्लाह करे वेंदव, हराम खाइण खां बि बची वेंदव, फज़ूल ॻाल्हियुनि खां बि बची वेंदव, गार गंद कढणु ज़ुबान खां इन खां बि बची वेंदव। ऐं सालिह जी मजलिस में माण्हू वेही करे सालिह थी वेंदो आहे, नेक जी मजलिस में माण्हू वेही करे नेक थी वेंदो आहे, बदकार जी सोबत में माण्हू वेही करे बदकार थी वेंदो आहे। इन जे करे फरमायूं त अलैकुम बिमजालिसिल उलमा, उलमा जे मजलिस खे लाज़िम करे वठो। तव्हांखे अलाह ऐं अलाह जे रसूल जी उन तालीम जी मालूमात मिले, ऐं पाण तव्हां बि जीअं आलिम अलाह जा बरगुज़ीदा बाना ऐं ख़ुदा जा मुक़रब, पोइ जेकॾहिं तव्हां आलिमनि सां वेझा थींदव त पोइ तव्हांखे बि इहे शयूं नसीबु थींदियूं, तव्हां बि हलाल खोर थी पवंदव, ज़ुबान मां भलो लफ़्ज़ कढंदव, तव्हांजी सोच बि भली थींदी, दिलि में ख़्याल बि तव्हांजे लाइ उहे भला पैदा थींदा, हरू भरू ज़ुल्म जो ख़्यालु पैदा कोन थींदो, अदुल ऐं इंसाफ़ ऐं इंसानियत सां हमदर्दी जो सबक़ु मिलंदो। पोइ तव्हां बि इन जॾहिं भलनि जे टोले सां मिलंदव त तव्हां बि भला थी पवंदव। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे अमली ज़िंदगी नसीब फरमाए, क़ुर हदीस जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अल्लाह ताला असांजे अॼु जे हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बणाए, ऐं जेके बि आलिम सगुर आया जेकी चयूं असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं पैगम्बर वारो तरीक़ो असांखे नसीब फरमाए। ऐं जन दोस्तनि वरड़नि जे इसाले सवाब जे लाइ कंहिं वीचारे कुझु ॾिनो हूंदो, कंहिं कुझु ॾिनो हूंदो, उन्हनि जे ख़ैरात जे लाइ अलाह उन जे वरड़नि खे क़बरनि में इन ख़ैरात जो सवाब बि पहुचाए, अलाह उन्हनि जे क़बरनि खे मुनवर फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन